खाइबा जेराए बुकियो ओबा चाय त पी वठो न वरी हर गरम करण मूंखे ॾुखियो थो लॻे ठरी बि थी सघी तुझे अचण जे करे बार बार मुंहिंजो शेर मुकमिल नथो थिए जॾहिं मां तव्हांखे बार बार चयो आहे त ऑल फैमिली मेंबर्स प्लीज डू नॉट माय डिस्टर्ब त तव्हांखे क्यों थोड़ा काम है नहीं तो डायरेक्ट अच्छा हम आते हैं तो बंद तो जो नमाज का टाइम है क्यों साईं छा हाल आहे फेर लगू पिया घर में चवण थियो तव्हां जो मजदूरी कयूं था वेठा आहियूं मजदूरी था कयो न जी हा पोइ हे टे मजदूर कमु कंदा तूं हिते कुर्सी रखे वेठो आहीं तुंहिंजा डीसी आया हिते निमाज जो टाइम आहे निमाज जो टाइम आहे निमाज ते टाइम वेठा आहियूं निमाज थिए पोइ हो छा मुस्लमान न आहिनि छा हो कमु था कनि पिया तुंहिंजे लाइ निमाज़ जो टाइम आहे पोइ निमाज़ तो कोन थो पढ़ी कुर्सी रखे वेठो आहे टाइम गुज़रे थो निमाज जो पोइ कमु कंदासीं न निमाज़ पढ़ी आहे त निमाज़ पढ़ी आहे न ॿिया पढ़नि था न मुस्लमान तूं छो वेठो आहीं तूं कहिड़े ख़्याल में वेठो आहीं कि मां ओके एतिरा हा तूं ॿिया पढ़ंदा हितो अचे हिन खां अचूं बाबा बाबा ॿिया पढ़नि था न निमाज़ पोइ ॿिया पढ़नि था न हा तूं कहिड़े ख़्याल में वेठो आहे मां एतिरा में वेठो आहे निमाज़ में या पढ़ी था वठनि उते खामखां शोर थींदो निमाज़ डिस्टर्ब थींदो न मस्जिद अलाए केतिरो परते आहे छो शोर थींदो पंहिंजो कमु कर अलाह जे नाले ते रूबरू कम खां न लाराए उथी मां न कंदुमि दा कमु तूं अहिड़ो मुतबर आहे असांखे उथां तूं धिका ॾिए थो आज़ान जो टाइम आहे निमाज़ जो तूं असांखे उथो करे निमाज़ जो टाइम आहे न हा हिन महिल थिया 38 हा ॿिया 7 मिंट छॾिया तूं 7 मिंट खां पोइ मां अचां त कम ते ॾिसां तोखे ठीकु आहे हल बाबा निमाज़ जे टाइम बि मुस्लमान न आहे भले छा एतिरा बि नथा कयूं निमाज़ करे भाई कमु करियो बंदि कर वटि कर